अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। दोदापुर में प्लाट के मामले तां थहीम ऐं बबर बिरादरी में झेड़ो थियो आहे, जंहिंमें 4 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में दाइम खमीसो साहब ॾिनो ऐं नसरुद्दीन शामिल आहिनि। फायरिंग जी ॾे वठि जारी आहे, जॾहिं त पुलिस अञा ताईं पहुची न सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं, असां सां लाइन ते मौजूदु आहे रिपोर्टर दोदापुर मां बशीर अहमद कटोहर। जी बशीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ख़बर ॿुधाईंदा आहियूं। दोदापुर वेझो ॻोठ छुटरलाबाद भरिसां बबर ऐं थई बिरादरी में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो। धुरियुनि पारां हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई। फायरिंग में गोलियूं लॻण सबबि 4 ॼणा मौके ते ई मारिजी विया, जॾहिं त इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। मारिजी वियलनि में दाइम बबर, खमीसो बबर, साहिब ॾिनो ऐं नसीरुद्दीन बबर शामिल आहिनि। फायरिंग जी ॾे वठि पिणु हिन वक़्त ताईं अञा जारी आहे। पुलिस हिन वक़्त ताईं वाक़े वारे हंधि न पहुची सघी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी बशीर अहमद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।